जीअं त अॼु ॿुधणी जे करे असां आयासीं, अक्यूज़ जेको आहे MPA बुरहान चांडियो उन जवाबदार जो वकील साहब अॼु गैर मौजूदु हुयो। कल्ह बि उन्हनि जो ई वकील साहब गैर मौजूदु हुयो, जंहिंजे करे केस डिले थी वियो ऐं अॼु जी तारीख़ रखी वई। अॼु बि उन्हनि इहो ई प्रैक्टिस जेका हमेशह खां रही आहे। असल में सवाल हिते इहो थो थिए त हीअ बौखलाइजी विया आहिनि। जेको अॻूणो MPA सरदार चांडियो आहे उहो इम्प्रेशन पब्लिक इम्प्रेशन ॾियण थो चाहे। हमेशह ॾिसो मीडिया ते हिकिड़े अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं, बौखलाहट जो शिकार जीअं माण्हू हूंदा आहिनि, मेंटली डिस्टर्ब हूंदा आहिनि, इहे क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करे त वाह हिननि जा गवाह फिरी विया आहिनि, गवाह गवाही नथा सही ॾियनि, शायदि गवाही सही न ॾिनी ऐं इन्हनि क़िस्मनि जूं ॻाल्हियूं। त सवाल हिते इहो पैदा थो थिए त पोइ हीअ केस खां भॼनि छो था। जेकॾहिं गवाह गवाही सही न पिया ॾियनि, हिननि जी फेवर में कमु थो हले, त पोइ हीअ केस खां छो था भॼनि। हीअ पंहिंजा वकील छो नथा आणनि, केस हलाए जान छॾाइनि। हीअ केस खां भॼी करे ई साबित करे चुका आहिनि 6 सालनि में त हीअ ॾोही आहिनि, छो त सबूत हिननि जे ख़िलाफ़ आहिनि। जॾहिं सबूत हलंदा त ज़ाहिर आहे हीअ फासंदा। हीअ नथा चाहिनि त हिन केस जा जेके गवाहियूं आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां रिकॉर्ड थियनि। जेका दरख़्वास्त हिननि ॾिनी उहा बि इन क़िस्म जी दरख़्वास्त हुई त जेको केस हले थो उन में गवाह हुननि जी मर्ज़ी जे मुताबिक़ जवाबु ॾियनि, हू प्रॉपर कंप्लीट जवाबु न ॾियनि। जेका बि ऑनरेबल कोर्ट रद्द करे छॾी त इहा मेंटेनेबल न आहे। कानूननि गवाहनि खे हक़ आहे त हू पंहिंजे मर्ज़ी जे मुताबिक़ जवाबु ॾेई सघनि था। हाणे हिते इहा ई शइ आहे त असां अचूं था पिया ऑनरेबल कोर्ट ते यकीन रखी करे ऐं असां पुरुमीद आहियूं हीअ कानून खां मथां क़दम खणणु चाहिनि था। अॼु ऑनरेबल कोर्ट हिननि खे नोटिसिस ॾिना त जेकॾहिं कंहिंजो बि जवाबदार जो वकील न ईंदो त कोर्ट जे तरफ़ खां स्टेट काउंसिल सरकारी वकील उन्हनि खे सरकारी ख़र्चे ते ॾिनो वेंदो, जेको अची करे क्रॉस एग्ज़ामिनेशन कंप्लीट कंदो। त उन शइ ते बि हिननि इनकार करे छॾियो ऐं ऑनरेबल कोर्ट हुननि खे लास्ट वार्निंग ॾिनी कोर्ट में त असां स्टेट काउंसिल प्रोवाइड कंदासीं, अगरि कंहिंजो वकील न ईंदो त केस हलंदो। छो त ॾिसो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट बार बार डायरेक्शंस ॾेई चुकी आहे। हीअ बेसिकली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सरदार करणु चाहिनि था ऐं हीअ हिकिड़ो इम्प्रेशन ॾियणु चाहिनि था त हीअ कानून खां बालातर आहिनि। हालांकि इहो पाण बि सम्झी चुका आहिनि त हीअ कानून खां बालातर न आहिनि। हिननि खे कोर्ट अचिणो आहे, हीअ बाउंड आहिनि ऐं हिननि खे फेस करिणो आहे। हीअ ट्रायल 3 मर्डरनि का मज़ाक ॻाल्हि न आहे। मुंहिंजे सिर तां मुंहिंजे पीउ जो सायो खसियो वियो, जंहिंजे करे हिकिड़ी न्याणी थी करे मां निकितमि ऐं इंसाफ़ चाहियां थी। सरदारनि जागीरदारनि खे इहो वाज़े पैगाम आहे त कानून खां तव्हां मथां न आहियो। इनशाला ऑनरेबल कोर्ट में केस हले थो, कानूननि असां उन्हनि खे सज़ा ॾियाराईंदासीं। नेक्स्ट जेका तारीख़ आहे हुननि पहिरियां इहा कंसेंट ॾिनी कोर्ट खे त हर हफ़्ते 2 तारीख़ूं केस हलाईंदासीं ऐं उन कंसेंट तां हाणे फिरी करे चवनि था हर 14 ॾींहं, हाणे वरी हर 14 ॾींहंनि खां पोइ हिकिड़े 14 ॾींहं ते केस हलाए वरी हर महीने जी तारीख़ थी वेंदी, जीअं 6 सालनि खां प्रैक्टिस हले थी पई। बेसिकली हीअ भॼण जी कोशिशि आहे उन्हनि जी, पर असां इहो बि वाज़े कयो त इनशाला उन्हनि खे भॼण न ॾींदा। हीअं सिक्योरिटी रिस्क आहे जेको 6 सालनि खां असां बार बार चवंदा अचूं था त असांखे थ्रेट आहे। हिन महिल बिल्कुलु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त कोर्ट जे ॿाहिरां 15 खनि माण्हू हुया जेके हथियारनि जा प्राइवेट गार्ड्स हुया, जेके बीठल हुआ, जेके बि नामालूम हुया। हिन महिल ते ख़बर न पइजी सघी आहे त उहे कंहिंजा माण्हू हुया, कंहिंजा छॾियल हुया, छो बीठा हुया कोर्ट जे ॿाहिरां। त हीअ हिकिड़ो हसास मामिलो आहे ऐं IG सिंध पुलिस खे समूरे हिन सिस्टम खे इहा ई गुज़ारिश आहे त ख़ुदा माण्हुनि जूं जानियूं क़ीमती आहिनि ऐं असांखे थ्रेट आहे, असांजे गवाहनि खे थ्रेट आहे। उन जे बावजूदि बि अगरि ईअं नामालूम माण्हू हथियार खणी घुमंदा वतन त इहो खुलियल हिकिड़ो पैगाम आहे हिन सिस्टम खे, हिन रियासत खे, त हिते केर बि महफ़ूज़ न आहे।